अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नमल मुअ्मिनूना इख्वतुन फ़अस्लिहू बैन अख़वैकुम वत्तक़ुल्लाह लअल्लकुम तुरहमून। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल-मुअ्मिनून कजसदिन वाहिद। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इंसान जी फितरत में जहिड़ो अणबणत तकरार इहो इन जी तबियत में रखियल आहे। घर में नंढड़ो ॿार हूंदो आहे, पाड़े जो को ॿार ईंदो त हुनखे धिको ॾींदुसि, चहिबुक हणंदुसि, चमाट हणंदुसि। जहिड़े खां सवाइ ॿार खे मज़ो न ईंदो, छो त जहिड़ो इन जी तबियत में आहे। ऐं जहिड़े जी शुरूआत असांजे ॾाॾे साईं कई। ॾाॾे काबिल ॾाॾे हाबिल साईं खे शहीद करे विधो। इहो हितां खां वठी जहिड़ो शुरू थियो आहे इहो क़यामत ताईं हलंदो, वेंदो कोन। पोइ हाणे जहिड़ो जो थी पए त कजे छा। उनजे लाइ अल्लाह साईं फरमायो इन्नमल मुअ्मिनूना इख़्वा। रब फरमायो मोमिन सभु पाण में भाइर आहिनि। सभु कलमो त पढ़ो ज़ोर सां। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। पोइ भाइरनि जो पाण में जहिड़ो थींदो, अणबणत थींदी, तकरार थींदो, घर में ॿ ठिकर ज़रूर ठड़कंदा। अल्लाह साईं फरमायो फ़अस्लिहू बैन अख़वैकुम। पोइ वॾनि भाइरनि खे घुर्जे त नंढनि जे विच में ठाव कराइनि। घर जो वॾो, ॻोठ जो वॾो, क़ौम जो वॾो, शहर जो वॾो, ज़िले जो वॾो, सूबे जो वॾो, मुल्क जो वॾो। क़ुरान तो फरमा वॾनि भाइरनि खे घुर्जे त नंढनि जे विच में ठाव कराइनि।
वसुल्हु खैर, अल्लाह से फरमा सुलह भलो था। सुलह भलो थव, रुसण चङो न आहे। असांजो मौलाना अब्दुल्ला चांडो रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो, मुसलमानो तव्हांजी ज़िंदगी 3 ॾींहं, महिरबानी कयो ये 3 ॾींहं त हिक ॿिए खां न रुसो, मरण खां पोइ वारो रुसण ई तव्हांजो काफ़ी आहे। जेको मरी वियो, पीउ खां रुसी वियो, अम्मा खां रुसी वियो, औलाद खां रुसी वियो, भाइरनि भेनरुनि खां रुसी वियो, ज़ाल खां रुसी वियो, दोस्तनि खां रुसी वियो, अबो मथों बीठो आहे रोए थो पियो, पुट थोरो त ॻाल्हाए, ॿिए सां नथो ॻाल्हाए। अम्मा मथों बीठी आहे रोए थी पई, मुंहिंजा शहज़ादा थोरो अम्मा सां त ॻाल्हाए, अम्मा सां नथो ॻाल्हाए। भाइर भेनरूं मथों बीठा आहिनि, रोअनि था पिया त कुझु त ॻाल्हाए, भाइरनि सां नथो ॻाल्हाए। घरवारी मथों बीठी आहे रोए थी पई, ओ मुंहिंजी ज़िंदगी जा हमराज़, मां तुंहिंजे करे अबो छॾियो, अम्मा छॾियमि, भाइर भेनरूं छॾियो, अॼु अकेलो मूंखे छॾियूं पियो वञी, ज़ाल सां नथो ॻाल्हाए। हिन जा जानी यार दिली दोस्त जन सां रातियुनि जो रातियूं कचहरी कंदो हो, राति खुटी वेंदी पर यार जी कचहरी न खुटंदी। अॼु हे दोस्त हिन जे जनाज़े ते आया, पर कंहिंखो हवाल वठण जे लाइ तयारु न आहे। रतो दे रोजा मुसलमानो, इहो ई असांजो रुसण काफ़ी आहे। जेको मरी वियो अहिड़ो रुसी वियो जो वरी क़यामत ताईं परचो ई कोन। आयो केरु पर्ची? हलो रतो दे रोजे कब्रिस्तान ने सब मेड़। वसुल्हु खैर, सुलह भलो थव। वसुल्ह जूं आहिनि 2 सूरतूं। एक त तव्हांजो दुश्मन तव्हां वटि मेड़ खणी अचे, माइट हूंदो त न्याणी वठी ईंदो, अमड़ खे वठी ईंदो, ॻोठ जा वॾड़ा वठी ईंदो, ॿी ज़ात वारो हूंदो त उस्ताद वठी ईंदो, मुर्शिद वठी ईंदो, इलाइक़े जा मुअज़्ज़िज़ वठी ईंदो। शाह साहब फरमायो, पाए ऐब पलव में अंगण जे अचनि, ॾिसण साण तिन खे मदियूं मुंहुं न ॾिजनि, तोड़े कचायूं कन तब माफ़ कज म्या में दरा। जेकॾहिं तो वटि केरु मेड़ खणी अचे त मेड़ खे मान ॾिजां। तो वटि आयो आहे त मां ॾोही आहियां, मां गुनाहगार आहियां, त उनखे मयार न ॾिजां, मेड़ो ऐं तानो न ॾिजां, पुराणियूं यादूं उन्हनि खे ताज़ियूं न कराइजां, माफ़ करे। छो त रब फरमाए थो, मुंहिंजो दुश्मन जंहिं महिल मुंहिंजे दर ते मूंखां माफ़ी वठण जे लाइ ईंदो आहे त मां बि उनखे माफ़ करे छॾींदो आहियां, तव्हां बि माफ़ करे छॾियो। एतिरो माफ़ कयो जेतिरी अॻिते असांखे माफ़ी जी ज़रूरत आहे। बाबा कब्र में क़यामत में माफ़ी खपे या तव्हां रतो देर वारा एॾा मुड़ुस माण्हू आहियो जो तव्हांखे माफ़ी जी ज़रूरत न आहे? कब्र में क़यामत में माफ़ी खपे या न? हिते माफ़ कयो। हदीस में अचे थो, क़यामत जो ॾींहुं थींदो, रब फरमाईंदो, जन्मों जे बानल खे माफ़ कयो, अॼु मां बि माफ़ थो कयां। जन्मों जे बानल ते रहम कयो, अॼु मां बि उन्हनि ते रहम थो कयां। मक्के जो सरदार जनाब अबू सुफियान फतह मक्की जे मौके ते रोए थो, चे तुसे मां कलमो थो पढ़ा, मां माफ़ी थो वठां। अल्लाह से फरमायो, लैसा लक मिनल अम्र शै,
औ यतूब अलैहिम औ युअज़्ज़िबहुम फ़इन्नहुम ज़ालिमून। मुझा महबूब ज़ुल्म त कयो थन जो तो जगे रहमतुल लिल आलमीन नबी सां सजी जिंदगी विड़ियान। पर मुझा सोना अज जेकर यो सरदार अबू सुफियान तौबा तो करे कलमो तो पढ़े मां मुबारक दीस मां माफ़ी ॾेई छॾीमांसि, तू भी माफ़ करे छॾ। वरी बीबी हिंद आई, उनखे भी खबर पई त जो माफ़ी जा दरा पिया था वञनि। चईंसे मां भी कलमो थी पढ़ा माफ़ी थी वठां। रब फरमा मुझा सोना जेकर या कुरानी हिंद भी अज तौबा थी करे माफ़ी थी वठे कलमो थी पढ़े मुबारक दीस मां माफ़ी ॾेई छॾीमांसि, तू भी माफ़ करे छॾ। वरी वाशी आयो, हजरत अमीर हमजा जो कातिल आयो। साहबाज कयो कद जा अल वाशी से वाशी आयो आ। हजरत अमीर हमजा जो कातिल आयो आ। मुझे नबी फरमायो मुझे आडो हटायो मत बददुआ न निकली वने, तबाही बर्बाद न थी वने। पोया अची बीठो आ, रोए तो चे तो सही मां कलमो तो पढ़ा मां माफ़ी तो वठा। नबी से जो रहम जोश में आयो, फरमायो हरब जा पुट वाशी मुबारक हो जाई। अज भी जेकर तू कलमो पढ़ंदे माफ़ी वठंदे चाचे जो खून माफ़ तई तो जो जहन्नम जन्नत सां बदलजी। अल्लाह से फरमायो फ़ाफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम। ओ मुझा महबूब इन्हनि खे माफ़ भी कर। वरी रात जो तहज्जुद में भी न जेला बख्शिश जी दुआ घुर। वशाविरहुम फिल अम्र, ऐं जॾहिं भी मशवरो करी त मशवरे में सरदार अबू सुफियान खे भी विहार जा, पंहिंजे चाचे अमीर हमजा जे कातिल खे भी मशवरे में विहार जा। मता दिल में दुख न कल त शायद मोहम्मद मुस्तफ़ा जा नाराज़। बाबा मशवरे में मांगो खैर ख्वाह मांगो के विहार को, जंहिंखां मशवरो वठिबो आहे उहो अमीन हूंदो आहे, अल मुस्तशार। इनखे चइबो आहे माफ़ कर। ऐं ही दौर माफ़ करण जो दौर। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं नबी से मक्के खां मदीने हिजरत करे आया, अल्लाह से फरमायो उज़िन लिल्लज़ीन युक़ातलून बिअन्नहुम ज़ुलिमू। रब फरमा अज मां रब्बुल मज़लूम मुसलमानन खे इजाज़त थो ॾियां जन सां मक्के जे अंदर ज़ुल्म कयो वियो, मुसीबतुनि जा पहाड़ उन्हनि जे मथां उछलाया विया, जन खे मक्के जे अंदर घिटनि में गेलियो वियो। रब फरमा अज मां उन्हनि मज़लूमनि खे इजाज़त थो ॾियां त पंहिंजे ज़ुल्म जो बदिलो वठनि। ऐं नबी से जो चाचो हजरत अमीर हमजा शहीद थी वियो, उन जा 11 टुकड़ा कया विया। नबी से के एडो दुख पोतो, सदमो पोतो, जो नबी से उन्हें दुख में फरमायो आईंदी साल रब जेकर मूंखे फतह नसीब कई त मां 70 काफ़िरनि सां इहो हशर कंदुसि जेको उन्हनि मुंहिंजे चाचे सां कयो आहे। अल्लाह से कुरान मजीद जी आयत नाज़िल कई वा इन आक़बतुम फ़ाक़िबू बिमिस्ल मा उक़िबतुम बि। रब फरमायो जेकर तव्हांखे सज़ा ॾियणी आहे त एतिरी सज़ा जो जेतिरी तव्हांखे तकलीफ़ पहुती आहे, पर वलइन सबरतुम लहुव ख़ैरुल लिस्साबिरीन। रब फरमा जेकर सब्र कंदव बर्दाश्त कंदव त अञा भलो अथव। माना पोइ बि सब्र, पोइ बि बर्दाश्त। नबी से जॾहिं मक्के में दाख़िल थिया फातिह जरनैल जी सूरत में साहबा नारा पिया अल-यौम यौमुल मलहम, अज बदले जो ॾींहुं हुआ, अज इंतकाम जो ॾींहुं हुआ, अज असां पुराणा पलांद वठंदासीं। जन बिलाल के मक्के जे घिटनि में गेलियो असां भी उन्हनि खे मक्के जे घिटनि में गेलींदासीं। जन बीबी सुमैया के बाद कयो असां भी उन्हनि खे बाद कंदासीं।
जल बीबी ज़नीर जूं अखियूं कढूं असां भी उन्हनि जूं अखियूं कढंदासीं जल ख़ब्बाब खे टांडनि ते लेटायो असां भी उन्हनि खे टांडनि ते लेटाईंदासीं जल ख़ुबैब खे फांसी ते लटकायो असां भी उन्हनि खे फांसी ते लटकाईंदासीं अल यौम यौमुल मलहम अॼु बदिले जो ॾींहुं आहे अॼु इंतकाम जो ॾींहुं आहे पर रतो दे रोजा मुसलमानों असांजी रहमतुल लिल आलमीन नबी जन्मल इहो नारो ॿुधो फरमाओ मुंहिंजा साहबियो इहो नारो न हणो बल्कि मोहम्मद ऐं उन जी जमात जो नारो आहे अल यौम यौमुल मरहम अॼु बदिले जो ॾींहुं न आहे अॼु इंतकाम जो ॾींहुं न आहे अॼु त माफ़ करण जो ॾींहुं आहे अॼु त बख़्शे छॾण जो ॾींहुं आहे जेके भी वॾेरा सरदार साम्हूं बीठा नबी से जो रहम जोश में आयो फरमायो इज़हबू व अंतुम तुलका ओ मक्के जा सरदारो वञो तव्हां सब आजाद आयो अॼु जेको बैतुल्ला में दाखिल थियो उनखे भी अमुल जेको पंहिंजे घर वियो उनखे भी अमुल पर मुंहिंजे नबी फमा वमन दखल फी दार अबी सुफियान फहुव आमिनुल अॼु जेको मक्के जे सरदार जनाब अबू सुफियान जे घर में दाखिल थियो मोहम्मद मुस्तफ़ा उनखे भी अमुल ॾेई छॾियो ला तस्रीब अलैकुमुल यौम यग़फिरुल्लाहु लकुम नबी से फरमा तव्हां ते काई मयार कान्हे का वञो मां मोहम्मद सभिनी खे माफ़ कयो ऐं माफ़ कयो दुश्मन घटायो दुश्मन वधायो न दुश्मन वधाईंदो परेशान थींदो खुसूसन जॾहिं दुश्मन जे मथां तव्हां गालिब थी वञो तव्हांखे बदिले वठण जी पूरी सलाहियत ऐं कुवत हुजे उन वक़्त में पंहिंजे दुश्मन खे माफ़ कयो ही मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत बाक़ी पुॼी नथा सघो पहुचो था माफ़ इहो करो माफ़ सब्र कयो बर्दाश्त कयो तॾहिं सुकून जी ज़िंदगी गुज़रंदी हिन वक़्तु इंसाफ़ किथे ई कोन मिलंदो न थांगन में इंसाफ आ न कोरट में इंसाफ आ न वडेरन ऐं सरदारन जे ओताकुन में तव्हांखे इंसाफ मिलंदो सब बगड़ वेठा अथव ओ ॿ झिड़कियूं पयूं पाण में वॻनि सो ॿिलो आयो अचे उन्हनि ॿिन्ही झिड़कियुनि खे झपक ॾेई खाई वियो तो थदो साहब भर के जे शुक्र थो जो असां पहुतासीं टाइम जो न त वॾी खूना खूनी थी मिले चे शुक्र थो जो असां पहुतासीं न त वॾी खून रज़ी थी ॿिन्ही झिड़कियुनि खे खाई वियो सो हिन वक़्तु पुलिस जो अदालत जो सरदार जो हाल इहो अथव उहे वेठा आहिनि इंतज़ार में त के विढ़नि सो पुलिस को कोरट को सरदारन को बचनो थो तो बर्दाश्त कयो सब्र कयो तॾहिं सुकून जी ज़िंदगी गुज़रंदी अखलाक टे क़िस्म है अखलाक जा घणा क़िस्म टे क़िस्म हिकु आहे अखलाक हसन अखलाक हसन चइबो आहे इन नफ्स बिन नफ्स के रुक के क़त्ल करे त बदले में क़त्ल कयोसि पर तव्हां न इहा रियासत जी ज़िम्मेवारी तव्हांखे इजाज़त न आहे तव्हां कानून हथ में न खणो कानून हथ में खणंदो हिकिड़ा मरंदा ॿिया जेल में या रियासत की जिम्मेवारी है मां तव्हां खां पुछां थो असां शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैहि जो बदलो वठी सघूं पिया या न मस्जिद में नमाज में बेगुनाह दर्दनाक हालत में उनके शहीद कयो वियो असां कई उन्हनि जा मारे सघूं पिया खोड़ नौजवाननि त चयो त असांखे इजाज़त ॾियो प्रकाश साहब चयो त न असां कानून हथ में न खणंदासीं या रियासत जी ज़िम्मेवारी इनखे अखलाक हसन चइबो
वल आइन बिल आइन के रुका जी अख कढे त बदले में अख कढोस। यो मोहम्मद मुस्तफ़ा जो अखलाक हसन है। वल उज़ुन बिल उज़ुन के रुका जो कन्नु कपे त बदले में कन्नु कपियोस। यो अखलाक हसन है। वल अनफ बिल अनफ के रुका जो नक्कु कपे त बदले में नक्कु कपियोस। यो अखलाक हसन है। वसिन्न बिसिन्न के रुका जो डंदु कटे त बदले में डंदु कढोस। यो अखलाक हसन है। वल जुरूह किसास के रुका के जख्म करे कुरान तो फमा तवा भी ओतरो न के जख्म कयो। यो मोहम्मद मुस्तफ़ा जो अखलाक हसन है। फातदू अलैहि बिमिस्ल मा तदा अलैकुम। रब फरमायो जेतरी तवा सा ज्यादती थी आ एतरी उन ज़ालिम के जुल्म जी सजा जो ता द जुल्म जो दरवाजो बंद थी वने। और मुझे नबी भी फरमा उनसुर अखाक ज़ालिमन औ मज़लूमा। फरमायो पंहिंजे भाउ जी मदद कयो चाहे ज़ालिम हुजे चाहे मज़लूम। साहबाज़ के से मज़लूम जी त असां मदद कयूं ज़ालिम जी मदद कीअं थींदी आहे। मुझे नबी फरमायो ज़ालिम के ज़ुल्म खां रोकियो या ज़ालिम जी मदद है। चोर जो हथ कटियो असारिकु वसारिकतु फक़्तऊ अयदियहुमा। चोर जो हथ कटियो या चोर जी मदद है। धाड़ेल जो सजो हथ खबो पैर कटियोस इते भी छॾबुसि न। वरी गिरमट उन जे पेट में हणबो। गिरमट ॾिठो त जेको काठ में सोराख वो गिरमट उन जे पेट में हणो। आंडा गुंडा निकिरी अचनि मरी वञे पोइ बि छॾियोसि न। वरी रतो ते रोज़े चौंक में उनखे फांसी ते लटकायोसि। 3 ॾींहं 3 रातियूं उन जो लाश टंगियो पियो हुजे। जॾहिं धप करे वञे बग़ैर जनाज़े जे बग़ैर गुस्ल जे बग़ैर कफ़न जे कुते वांगुरु क़ब्र में पूरियोसि। त आईंदा ज़ुल्म जो दरवाज़ो बंदि थी वियो। कंहिं ज़ालिम खे ज़रूरत न थिए जो मुस्लमाननि जे जान ऐं माल सां खेॾे। यो अखलाक हसन है। ज़ानी ज़िना तू करे गैर शादीशुदा है उनके 100 कोड़ा हणोस। यो अखलाक हसन है। शादीशुदा जेकर मर्द या औरत ज़िना था कन रब जो फैसलो आहे अशेख व शेखतु इज़ा ज़नया फरजुमुहुमा। शादीशुदा मर्द शादीशुदा औरत जरा ज़िना था कन रब फरमाए थो जे छिते कुत्ते के पत्थर हणी डोड़ाए डोड़ाए मारबो आ इएं इन्हनि खे डोड़ाए डोड़ाए पत्थर हणी करे मारियो। तव्हांखे ख़बर आहे कुत्तो छितो थींदो आहे त घर जो मालिक उनखे गोली हणंदो आहे। पाड़े वारा सभु गॾिजी डोड़ाए डोड़ाए को पत्थर हणंदो को भितर हणंदो उन छिते कुत्ते खे मारींदा आहिनि। जेको हलाल घरवारी जे बावजूदि पंहिंजे हलाल नंग जे बावजूदि पराओ लोड़ो थो लताड़े ॿिए जे नंग खे बेइज़्तो थो करे। रफ़माए थो इहो छितो कुत्तो आहे हिनखे डोड़ाए डोड़ाए पत्थर ऐं भितर हणी करे मारियोसि। इहो हिन ज़मीन ते रहण जे लाइक़ु न आहे। इहो अखलाक हसन है। बाबा जेस ताईं यो कानून न ईंदो तेस ताईं अमुन न थींदो। भली फुल फ्राई कयो हाफ फ्राई कयो भली चोरनि दाड़ेलनि खां 50-50 लख वठी करे उन्हनि खे छॾे जो अमुन न थींदो जेस ताईं यो कानून न ईंदो। इन कानून जे लाइ महिनत कयो कानून अचे। अफगानिस्तान में यो कानून आहे। तव्हांखे ख़बर आहे उतां जो चीफ ऑफ आर्मी मुला याकूब जो बयान तव्हां ॿुधो हूंदो। चई जेकर मुंहिंजे पूरे मुल्क अफगानिस्तान में हिकिड़ो बि तव्हांखे शराब जो ढुक मिली वञे जेका चोर जी सज़ा सां हिकिड़ो शराब जो ढुक तव्हांखे मिली वञे अफगानिस्तान पूरे मुल्क में जेकर ग़रीब मिसकीन सां नाइंसाफ़ी थिए असांजे मुल्क में जेका चोर जी सज़ा असांजी सज़ा असां उन ई वक़्त में मुल्क छॾींदासीं। इहो आहे अमुन। दुआ कयो यो कानून अचे उन जे लाइ महिनत कयो। बाबा अल्लाह ताला जे ख़ालिकियत में को शरीक कोन्हे।
अल्लाह ताला जे ख़ालिकियत में को शरीक तवा हिंदुन बीलन कोलिल मारे जन वांगल का पुछा कंदो त आसमान जो खालिक केर जमीन जो मालिक केर असा के पैदा का कयो आ तवा के हिंदू बील कोली वांगा भी चौंदा त अल्लाह भली पुछा कर कुल मर रब्बुस समावातिस सब'i व रब्बुल अर्शिल अजीम सयकूलून लिल्लाह रब फरमा मोजा महबूब इन को पुछा करदा आसमान जो मालिक केर जमीन जो मालिक केर अर्श अजीम जो मालिक केर ये सब काफरतों के जवाब में चौंदा यो अल्लाह वो रब जी आमरियत में शिरक था कर नबी रसूल इबादत कंदा उन वक्त जे वडेरन सरमाएदारन बादशाहन के कोई फिक्र न होंदो भली इबादत कर पर जनमल हुनन चयो त इनिल हुक्मु इल्ला लिल्लाह हाकिम सिर्फ अल्लाह हुआ हुकूमत सिर्फ अल्लाह जी हुंदी पो हुनन के जी खौफ पैदा दो देखा पो असा जी तो हुकूमत हवई हां हाकिम अल्लाह कानून उन जो हुंदो पो हुनन जेगा आमरियत में शिरक पिया हिन वक्त भी असा जी जमीयत जो मकसद यो है त ये धरती अल्लाह जी आ इते कानून कंजो हुजे आमरियत कंजी हुजे अल्लाह मां तवा का पुछा तो अफगानिस्तान में आमरियत रब जी आ कानून अल्लाह जो आ उते हिंदू भी आन सिख भी आन ईसाई भी आन शिया भी आन सब आमरियत रब जी मनंदा मनंदा या कोन दा असा जी जमीयत जो मकसद भी यो था असा जी जमीयत में हिंदू भी आन भील भी आन थर जा खोड़ मेंगवाड़ भी आन पन्ने आकल जा वांगा भी जमीयत में आन शिया भी असा जी जमीयत में आन शिकारपुर जो डॉक्टर इब्राहिम शियो आ असा जी जमीयत में आन बरेली भी आन वो चवन था आमरियत रब जी कानून रब जो मजहब हर का जो पंहिंजो नजरियो अकीदो हर का जो पंहिंजो आहे इन ॻाल्हि में असां सां शरीक आहे खोड़ असां जा जमायती मौलवी तौहीद परस्त तबलीगी ओए असां सां इन ॻाल्हि में साथ नथा ॾियनि चवनि था बाबा पीपी वारा भी सियासी आहिनि लीगी भी सियासी आहिनि पीटीआई वारा भी सियासी आहिनि ही मौलवी भी सियासी आहिनि तव्हांजी मर्ज़ी आहे जेको तव्हांखे नलको ॾे नाली ॾे तव्हांखे घिटी ॾे तव्हांखे नौकरी ॾे उनखे वोट ॾियो चवनि दाया कोन था चवनि खोड़ असां जा मौलवी चङा भला बुज़ुर्ग हालांकि ये ना है मौलाना फजल रहमान साहब अजीब मिसाल मौलाना फरमायो घोड़ो तो अबू जहल वट भी हुयो तीर ऐं नेज़ो तो अबू जहल वट भी हुयो तरार ऐं भालो तो अबू जहल वट भी हुयो पर यो सागो घोड़ो सागो तीर सागो नेज़ो सागो भालो सागी तरार मोहम्मद मुस्तफ़ा वट भी हुई पर अबू जहल जो घोड़ो अबू जहल जो तीर अबू जहल जी तरार अबू जहल जो नेज़ो ऐं भालो इस्लाम जे खिलाफ इस्तेमाल थियो मोहम्मद मुस्तफ़ा जो तीर मोहम्मद मुस्तफ़ा जो घोड़ो मोहम्मद मुस्तफ़ा जी तरार इस्लाम जे सर बुलंदी जे लाइ इस्तेमाल तो सियासत पीपी जी भी आए सियासत लीगिन जी भी आए सियासत पीटीआई जी भी आए सियासत असांजे जमीयत जे आलमन जी भी आए पर रतो दे रोजा मुसलमानों हुनन जी सियासत इस्लाम जे खिलाफ आ असांजे आलमन जी सियासत इस्लाम जे सर बुलंदी जे वदी मर्जी तो अबू जहल जा घोड़ा थींदो या मोहम्मद मुस्तफ़ा जा घोड़ा थींदो अबू जहल जो तीर ऐं नेज़ो बणिजी करे इस्लाम जे खिलाफ इस्तेमाल थींदो या मोहम्मद मुस्तफ़ा जो तीर ऐं नेज़ो बणिजी करे इस्लाम जे सर बुलंदी जे लाइ इस्तेमाल वधी मर्ज़ी तव्हांजी हिसाब थींदव हिसाब थींदा मां तव्हां खां पुछां थो ज़िले लाड़काने में हर महीने में 50 करोड़ था अचनि सिर्फ अस्पताल जे 50 करोड़ लाड़काने जिले में जेके भी अस्पताल आहिनि उन्हनि जे लाइ हर महीने में 50 करोड़ था अचनि
तो इन्हनि ग़रीबनि खे दवाऊं मुफ़्त में ॾियो, इलाज मुफ़्त में, टेस्टूं इन्हनि जूं मुफ़्त में कयो। ऐं इस्पताल में जो असां वञूं था त उते वॉशरूम में पाणी कोन्हे, बेड ते चादर कान्हे, मशीनूं सभु ख़राब। हाणे इन इस्पताल में जेकर को ग़रीब को मिसकीन लाइलाज थी करे मरी वञे त इन ॾोह में ये डॉक्टर, ये सरदार, MPA, ये मिनिस्टर मुलवस आहिनि या तव्हां इहे असां वोटर बि मुलवस आहियूं? इन ॾोह में, इन खून में असां बि मुलवस आहियूं। मता तव्हां सम्झो त मूंखे 5000 वोट जा मिलिया, मुंहिंजे धीउ खे नौकिरी मिली, मुंहिंजो मसइलो हल थी वियो, बाक़ी सॼे राज जे मुंहं ते भली दागी मलिजे, असांजो छा? ईअं न आहे, हिन जा हिसाब थींदव। ही मासूम बच्चा अगवा थी पिया वञनि, ज़ंजीर में ॿधा पिया आहिनि, असां ॾिसी नथा सघूं। इन ॾोह में ये सरदार, ये मिनिस्टर मुलवस आहिनि या तव्हां इहे असां वोटर बि इन में मुलवस आहियूं? ये हिसाब थींदा असां सां, ये हिसाब थींदा। हर महीने में 2 करोड़ SP खे मिलंदा। मुंहिंजो भाउ पंहिंजो इंस्पेक्टर आहे, पर तव्हां उनखे ॾिसंदव त उनखे जुती बि हिक कई पातल अथसि। मोटर साइकिल आहे इंस्पेक्टर, पर उनखे मोटर साइकिल आहे सो बि उनजा बम्पर कोन अथसि। हर महीने में भली साफ़ इन खां पुछा कयो, SP खे 2 करोड़ मिलंदा आहिनि त ही जेके थाणनि ते पुलिस वारा आहिनि, इन्हनि खे पैसा जो तेल जा ते राति जो गश्त कनि, आवाम जी हिफ़ाज़त कनि। 2 करोड़ रुपया हर महीने में ज़िले में SP खे मिलंदा आहिनि। त को ग़रीब वञे FR कटराइण जा त उन खां पैसा न वठो, मुफ़्त में FR कटियो, पंहिंजो तेल विझी करे उन जवाबदार खे ॿधी अचो, राति जो गश्त कयो, तेल जा पैसा हुकूमत थी भरे, पर उहे 2 करोड़ SP पियो खाए। रांदो थाणनि वारनि खां वठनि पिया, हर थाणे ते पैसा रखियल आहिनि, को दुबई थाणो, को जिद्दो थाणो, को अबूज़बी थाणो, कंहिं 20 लख, कंहिं 30 लख, कंहिं 50 लख, इहे ॾींदा आहिनि मथे, ज़रदारी ताईं इहे पैसा पहुचंदा आहिनि। पोइ मां तव्हां खां पुछां थो, इहे अमन कराईंदा? इहे त चोरनि खे चवंदा, बाबा चोरी कयो, कुझु तव्हां खाओ, कुझु असांखे ॾियो। दाड़ेलनि खे चवंदा, बाबा गाॾियूं फुरो, माण्हू अगवा कयो, कुझु तव्हां खाओ, कुझु असांखे ॾियो। मनशियात वारनि खे चवंदा, तव्हां नशो विकिणो, सरेआम, भली क़ौम जा बच्चा बर्बाद थियनि, नस्ल बर्बाद थियनि, पैसो खपे, कुझु तव्हां खाओ, कुझु तव्हां असांखे खारायो। हथां की जेके चकुला पिया हलनि, 2 नंबर कम पिया हलनि, ज़िना जा अड्डा पिया हलनि, इन्हनि खे बि असांजी पुलिस वारा चवंदा आहिनि त पैसा असांखे ॾियो, कुझु तव्हां खाओ, कुझु असांखे खारायो। इहे हराम जा पैसा बि खाईंदा। पुलिस बीठी हूंदी, भरिसां फुर पई थी, मूंखां पाण खां फुर थी आहे। रुस्तम खां अचां पियो, पुलिस आॾो बि हुई, पोयां बि, 1/2 किलोमीटर जे फ़ासिले ते सरेआम ॾींहं जो पैसा फुरियूं, मोबाइल फुर कयूं। पुलिस वारनि खे चयोसीं, 2 मिंटनि जो पंधु कोन हो, चयोसि बाबा ही वञनि था पिया मोटर साइकिल ते। चवंदा असांजो छा वञे, पंहिंजी हिफ़ाज़त पाण कयो, छो था अचो हेॾो? पंहिंजी हिफ़ाज़त पाण कयो, छो था? ही मुल्क आहे, डॉक्टरनि जे हाल जी तव्हांखे ख़बर आहे। ही डॉक्टर जेके आहिनि, तव्हां जंहिं बि डॉक्टर वटि वेंदव नी, चवंदा बुखार चेक कराए। ये पैसा वठंदा आहिनि, कमीशन वठंदा आहिनि एक्सरे वारनि खे। टेस्टूं जेके टेस्टूं कंदा आहिनि, उन्हनि खां डॉक्टर पैसा वठंदा आहिनि।
असां वटि जेको मरीज़ ईंदो असां तव्हां ॾे मोकिलींदासीं त हिन टेस्ट कयो। अगरि ज़ालिम तूं करोड़ रुपया ख़र्च करे डॉक्टर थियो आहे अञा ताईं तोखे ख़बर नथी पए त हिनखे कहिड़ो बुखार आहे। मेडिकल स्टोरनि वारनि खे कमीशन वठंदा चवंदा आहिनि भली एक्सपायर दवाऊं हलायो 2 नंबर दवाऊं हलायो भली माण्हू मरनि असांखे पैसा ॾियो। ही कंपनियुनि वारा थेलनि था ही सूट पैंट सां ईंदा आहिनि मोटरसाइकिलनि ते अचे दवाऊं ॾींदा आहिनि असांजे डॉक्टरनि खे त हीअ हलायो भली सिंध वारा माण्हू मरनि तव्हांखे ज़ालुनि समेत कैनेडा बर्तानिया फ्रांस उमरा तव्हांखे कराईंदासीं। ही 2 नंबर दवाऊं हलायो त भली मरनि। ही मुल्क आहे हिते इंसाफ़ आहे। इंसाफ़ तव्हांखे न मिलंदो इंसानियत ख़तम आहे। मीरपुर ख़ास जे पासे ॾे 7 सालनि जी मासूम न्याणी उन सां 4 ॼणनि दरिंदनि ज़्यादती करे उनखे घुटो ॾेई उनखे मारे उनजो लाश कलीअ में विझी वाह उछलाए। हीअ इंसानियत आहे। उहे पकड़िया आहिनि उन्हनि खे सज़ा मिली आहे। हाणे इहो ग़रीब मौलवी केस विढ़ंदो इन वटि पैसा आहिनि। खैरपुर में हिकिड़ी औरत पंहिंजे मुड़ुस खे मारियो 4 मासूम बच्चा उन्हनि खे मारे बच्चनि खे मारे मां थी पंहिंजे बच्चनि खे मारे। हीअ इंसानियत आहे। मां जंहिं बच्चा ॼणिया आहिनि उहा पंहिंजे बच्चनि खे कोहे थी। इंसानियत ख़तम थी वई। अहिड़ो ईरान मां तेल पियो थो अचे अहिड़ो कोटिया मां जेका शइ आणींदो त विच में फ़ौजी वेठा आहिनि रेंजर्स वारा बीठा कंहिंखे बि माफ़ न कर। भली दहशतगर्द हलिया वञनि उन्हनि खे को बि न चवंदो उन्हनि खे पैसो खपे उन्हनि खे माल खपे। ॾोह रुगो मुलनि जो आहे त मुला पिया था पिननि ॿिया हलाल था। हिन डीसीअ खां पुछा कयो त घणनि यतीमनि जा पैसा खयूं। अंधनि मंडनि यतीमनि बेवनि जा पैसा था यतीमनि बेवनि मंडनि जा पैसा अंधनि जा पैसा खाई। जेकर चाहियो था त मुल्क में तब्दीली अचे त अज़म कयो त असां उलमा जो साथ ॾींदासीं। उलमा जी तहरीक हले थी पई इंशाअल्लाह तब्दीली ईंदी। तब्दीली हीअ सदी इस्लाम जी अथव यादि रखो। हीअ सदी 1447 आहे नी हीअ सदी इस्लाम जी अथव। अफगानिस्तान में अल्हम्दुलिल्लाह इस्लामी कानून आहे। शाम में अल्हम्दुलिल्लाह दीनदार माण्हू अची आहिनि। बांग्लादेश में तव्हां ॾिठो त मौलाना जो छा इस्तक़बाल हो। इस्लाम पसंद माण्हू आहिनि। पाकिस्तान में भी इंशाअल्लाह तब्दीली ईंदी। घबरायो न भली असांजो वोट चोराइनि केतिरो वक़्तु चोराइनि उरूज खां पोइ ज़वाल इंशाअल्लाह हिन जो ज़वाल ईंदो। दुनिया ॾिसंदी मायूस न थियो गमगीन न थियो परेशान न थियो। अल्लाह साईं फरमावा इन जुंदना लहुमुल गालिबून असांजो लश्कर गालिब आहे। मां तव्हां खां पुछां थो ही आलिम ही बुज़ुर्ग ही सालिह ही जमीयत में लखनि जे तादाद में आलिम इहो रब जो लश्कर आहे या न। कुरान मजीद में अल्लाह से फरमा इन्ना लनंसुरु रुसुलना वल्लज़ीना आमनू फिल हयातिद दुनिया। रब कुरान मजीद में वाइदो कयो आहे असां पंहिंजे रसूलनि जी बि मदद कई आहे ऐं जेके रसूलनि जे कढ लॻंदा मोमिन ईमान वारा रफ़ मां मुंहिंजो वाइदो आहे मां उन्हनि जी बि मदद कंदुसि दुनिया में बि त आख़िरत में। इंशाअल्लाह रब जी मदद ईंदी। तव्हां अज़म कयो जॾहिं बि आलिमनि जे तरफ़ां असांखे सॾु थियो असां मथनि सां कफ़न ॿधी करे इस्लामाबाद पहुचंदासीं। हीअ असां मौलवियुनि खे ख़रीद करणु पिया चाहियूं। पंजाब में तव्हां ॾिठो नी 25,000 माई मरियम चयो असां पेश मामनि खे 25,000 ॾींदासीं। मौलाना फज़ल रहमान साहब फरमायो 25,000 त जार पर 25 लख ॾियो इहे तव्हांजे मुंहं में। असां पिनी करे चंदा करे मदरसा हलाईंदासीं तव्हां खां असां पैसा न माना 25,000 जेकॾहिं पेश माम वठे त पोइ उन्हनि जी मर्ज़ी ते वाइज़ करे नी। पोइ दुबई ऐं कतर ऐं सऊदीअ जे पेश मामनि वांगुरु जुमे जे ख़ुतबे में बि चयूं या अल्लाह ज़रदारीअ खे अञा हयाती या अल्लाह ज़रदारी खे अञा हयाती
ज़रदारी जो उम्र में बरकत कर, ज़रदारी जो सायो ता क़यामत असांजे मथां दाइम ऐं क़ाइम रख। हाणे वरी कानून पास कयो अथनि इहो 27 आईनी माना सदर जी मर्ज़ी आहे, जीअं वणेसि तीअं करे उन जे लाइ कोई कानून आहे, काई सज़ा न आहे, न वज़ीर आज़म जे लाइ न सदर जे। मां तव्हां खां पुछां थो इहो कानून क़ुर ऐं सुन्नत जे मुताबिक़ आहे? हज़रत उमर फारूक 22 लख मुरबा महल जो हाकिम आहे, मस्जिद नबी जे मिंबर ते वेठो आहे। हज़रत उमर ईअं सम्झो त शायदि मुंहिंजी हुकूमत है, मां अमीरुल मोमिनीन आहियां, इन जे करे माण्हुनि ते मुंहिंजो रोब आहे, मुंहिंजी ॻाल्हि मञनि था। हज़रत उमर फरमायो जेकर मूं में थोरो ट्रेड थी वञे, ट्रेड सम्झो था, थोरो शरीयत जे ख़िलाफ़, इस्लाम जे ख़िलाफ़ मूं में थोरो ट्रेड थी वञे, तव्हां में को अहिड़ो शख़्स आहे जेको मुंहिंजे उन ट्रेड खे सिधो करे? त बहराड़ी जो हिकिड़ो ग़रीब मिसकीन बद्दू तरार म्यार मां कढियईं। हज़रत उमर खे चयईं त जेकर तो में थोरो बि ट्रेड थियो, मां हिन तरार सां तुंहिंजे उन ट्रेड खे सिधो कंदुसि। सभु चओ सुभान अल्लाह। पोइ हज़रत उमर ईअं चयो छा त मां अमीरुल मोमिनीन, मां हाकिम आहियां, मुंहिंजी मर्ज़ी आहे, जीअं वणे मां तीअं कयां, तूं केरु थींदो आहे? हज़रत उमर ईअं चयो। हज़रत उमर फरमाया अल्हम्दुलिल्लाह, सब तारीफ़ रब जे लाइ, सब हमदो ने रब जे लाइ। हज़रत उमर फरमायो जेकर नबी से जी उम्मत में अहिड़ा माण्हू मुजाहिद हूंदा जेके उमर जे ट्रेड खे सिधो कंदा, इंशाअल्लाह उमर खे ताक़त न आहे जो शरीयत जे ख़िलाफ़, इस्लाम जे ख़िलाफ़ को क़दम खणे। असां पिनी करे मदरसा हलाईंदासीं, चंदा करे मदरसा हलाईंदासीं, पर हक़ ऐं सच जो कलमो इंशाअल्लाह मस्जिद जे मेहराब में बि चवंदासीं, मिंबर ते चौकनि चौराहनि में बि हक़ जो कलमो चवंदासीं। ऐं मां ख़ुसूसन शहरनि में कमेटी वारा पेशमामनि खे तंग कंदा आहिनि, उहे बि चवंदा आहिनि त असांजे मर्ज़ी ते वाइज़ कर, माना लाॾा बि जाइज़, सेरा बि जाइज़, व्याज बि जाइज़, रिश्वत बि जाइज़, ज़ालिमनि सरदारनि जो साथ ॾियो इहो बि जाइज़। माना 500 रुपया 1000 रुपया पेशमामा खे था ॾियो ऐं चओ था असांजे मर्ज़ी ते वाइज़ कर। ईअं न कयो बाबा, उलमा जो अदब कयो, पंहिंजे पेशमामा जो एहतराम कयो, क़ुर ऐं सुन्नत जे मुताबिक़ जेको असांखे चवे सच जो कलमो असांखे बर्दाश्त करिणो आहे, उन ते अमल करिणो। जेकर तव्हां ईअं चयो त असांजे मर्ज़ी ते वाइज़ कर, त पोइ तव्हांजी निमाज़ बि क़बूल न थी। ऐं मां ख़तीबनि खे, शहर जे पेशमामनि खे बि चवां थो, मथां पैसनि जी लालच जे करे हक़ जो कलमो लिकायो, क़यामत जेॾी लोह जो लगाम वात ते चढ़े वेंदो, इंशाअल्लाह रब ॾींदो रोज़ी। तव्हांखे गुज़ारिश आहे त पंहिंजे पेशमाम जी इज़त कयो, एतिराम कयो। ऑफिसर भली अरबी टीचर हुजे, आलिम, सरकारी पेशमामा हुन जे मथां जेकर ऑफिसर आहे त ही जेको आलिम आहे हिन जी इज़त कयो, एतिराम कयो, छो त हिन जे सीने में क़ुर हदीस जो इल्म, उलमा जो एतिराम कयो। अकरिमु आलिमन, आलिमन जी इज़त कयो। जहिड़ा अंतड़ा न असांखां भला। बाबा नबी साईं त न ईंदा नी, हाणे 1450 साल थिया, हाणे क़यामत ताईं को नबी न ईंदो। साहबा भी विया, ताबईन भी विया, बुजुर्ग भी सब विया हलिया। हाणे दीन केरु सम्झाए? हाणे ही आलिम अथव, जेकर आलिम तव्हांखे नथा वणनि, आलिमनि खे गारियूं था ॾियो, गिला था कयो, पोइ दीन तां हथु खणो, पोइ छॾियो क़ुर खे, पोइ छॾियो हदीस खे, पोइ छाजी निमाज़, छाजा निकाह, छाजा जनाज़ा। पोइ निकाह जे लाइ बि हिंदुनि जा पिंड त घुरायो, जनाज़े जे लाइ बि कोई ईसाइनि जो पादरी ॻोल्हियो, मौलवियुनि ते त तव्हांजो एतमाद आहे ई कोन। मां तव्हां खां पुछां थो, ही बकर हलाल आहे, कुतो हराम आहे, इहो कंहिं तव्हांखे ॿुधायो? इहो त मोहम्मद मुस्तफ़ा ॿुधायो। इहा तालीम त मदरसनि जी आहे, आलिम पिया असांखे ॿुधाइनि। जेकर तव्हांखे इहे मदरसा, इहे आलिम या तालीम न थी वञे, पोइ बगो बकर कुही करे गोश्त में विझो, तव्हांजी मर्ज़ी। बगो कुतो कुही करे गोश्त में विझो, तव्हांजी मर्ज़ी। चांवर में विझो, तव्हांजी मर्ज़ी।
मां तव्हां खां पुछां थो चाचे जी धी हलाल आहे अबे जी धी भेण हराम आहे इहो का ॿुधायो या तो मोहम्मद मुस्तफ़ा जी तालीम ये इस्लाम जी तालीम या मदरसन जी तालीम ये मौलवी पिया असांखे ॿुधाए ॿियनि मुल्कनि में ईअं न आहे ही चाचो आहे ही मामो आहे ही सौट आहे ही मासात आहे ही मारोट आहे ही पुफाट आहे ये अम्मा है ये भेण आहे ये न्याणी आहे ये मासी आहे इहो इस्लाम में अथव टंप जी ख़बर अथव त टंप जो को चाचो को मामो को नानो को ॾाॾो को नसब का शइ न आहे उन्हनि वटि ये मोहम्मद मुस्तफ़ा जो असां ते थोरो अॼु हज़म कयो उलमा सां जुड़ंदासीं पंहिंजे औलाद खे उलमा सां तबलीग जमात सां जोड़ियो न त औलाद मुल्क थी वेंदव हिन वक़्तु इहो फितनो हले पियो नौजवान मुल्क थी आहे दीन खां बेज़ार शरीयत खां बेज़ार चवंदा शरीयत फरसूदा थी चुकी आहे मोहम्मद मुस्तफ़ा जे शरीयत जी असांखे ज़रूरत ई न आहे ही चवनि पिया नौजवान चवंदा ही हज मुल्लनि जो मेलो आहे फज़ूल पैसा मंदिरनि में वेंदा ज़ालुनि समेत मस्जिद में नहीं इहो टोलो घुमेव थो इहो फितनो वॾे उरूज सां असांजे सिंध में हले जेके पाण खे सूफ़ी पिया सॾाइनि मुल्क दुआ कयो अल्लाह असांखे इन फितने खां बचाए असांजे औलाद खे इन फितने खां बचाए बस ॻाल्हियूं त तमामु घणियूं आहे टाइम बि थोरो आहे नमाज़ जो बि टाइम थी वियो आहे मूंखे बि अॻिते सफ़र आहे दुआ कयो अल्लाह ताला असांजी हाज़िरी क़बूल फरमाए हिकिड़ो नात ख़्वान आहे नंढड़ो आहे यतीम हिन जो पीउ शहीद थियो शिकारपुर जो पढ़ंदा नी ॿ भाइर मूं वटि ॾाढो हिननि जो आयो चई साईं यतीमनि को आहिनि बेगुनाह वीचारो नेक बच्चा यतीम बेदर्दी सां हुनखे शहीद करे छॾियऊं उहे जवाबदार घुमंदा पिया शहीदनि जे बच्चनि जी हुई ख़िदमत कंदा हुई ग़रीबानी जी ख़िदमत